चाहिए। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद अब्दिक व रसूलिक व सल्लि अलल मुअमिनीन वल मुअमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात। इलमू अन्ना दुनिया दायरतुन व लज़्ज़तुहा फ़ानियतुन व ताअतुहा बाक़ियतुन व हासिलुहा फ़ौतुन व आख़िरुहा मौतुन। इख़्वानी बदनुन ज़ईफ़ुन व ज़ादुन क़लीलुन व बहरुन अमीक़ुन वन्नारु हरीक़ुन वस्सिरातु दक़ीक़ुन वल मीज़ानु अदीलुन वल क़ियामतु क़रीबुन वल हाकिमु रब्बुन जलीलुन। व यक़ूलु आदमु सफ़ियुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु नूह नजीयुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु इब्राहीम ख़लीलुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु इस्माईल ज़बीहुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु मूसा कलीमुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु ईसा रूहुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु रसूलुना शफ़ीउना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती उम्मती उम्मती। क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नासु कुल्लुहुम हालिकून इल्लल आलिमून वल आलिमून कुल्लुहुम हालिकून इल्लल आमिलून वल आमिलून कुल्लुहुम हालिकून इल्लल मुख़लिसून वल मुख़लिसून अला ख़तरिन अज़ीम। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। सलाह शरीफ। खालिक खल्की खल्क समूरी माहू जिन्न मलक हुजूरी उब ज़मीनू निखट नूरी माणक मोती मुश्क खतूरी रातियूं ॾींहुं मुदूं ऐं माह नाहे धणी रेका दरगाह सभु गॾिजी चओ ला इलाहा नाहे धणी रेका दरगाह ला इलाहा गॾिजी चओ ला इलाहा। अजब रुपाए कई वो बाज दुर याकूत अकीक ऐं आज खीर खुटुंबा खुंबियूं खाज आमा अंब अंजीर अनाज वण टिण बलियूं वण कपाह नाहे धणी रेका दरगाह। दरगाहनि वारनि खां ॾिनल हुजो त पोइ आस्ते आस्ते चओ, जेकॾहिं दरगाहनि वारनि खां न ॾिजंदा हुजो त पोइ कलमे जो ज़िक्र आहे, सभु चओ ला इलाहा ला इलाहा। जिन मलाइक माण्हू लख उभरे कीन उन्हनि खां कख जुड़ंदी मूर न हेकिड़ी मख ठहंदो पुण न पखी जो पख तोणे गॾिजी कन गजगाह नाहे धणी रेका दरगाह नाहे धणी रेका दरगाह। जिन मलाइक मूसा ईसा सभिनी ख़ाली ॼाण खीसा पसी तिनी वटि जेके पैसा दौलत हेक धणी जी सा जंहिंजा दान मिसल दरिया नाहे धणी रेका दरगाह। सभु मज़लूम दरगाहनि वारा आहियो, मज़लूम आहियो उन्हनि जा। नाहे धणी रेका दरगाह नाहे धणी रेका दरगाह ला इलाहा इल्लल्लाह। अरबी ॿोली अजमी ॻाल्हि लगन सिखण में जंहिंजे साल कादर जा ॾिस कम कमाल जहिड़ी माइट कन मकाल तहिड़ी वात गभूरन गाह नाहे धणी रेका दरगाह ला इलाहा इल्लल्लाह। चओ सल्ले अला सैयद सरदार मुहम्मद अॼु आहे कई दीन जी दरबार मुहम्मद। असहाब सितारा त कमर शम्स कुरैशी हर पाक नबी गुल गुले गुलज़ार मुहम्मद। मिस्कीन वठन दीन जी तलकीन नबी खां ॿोले तो अजब सिर इसरार मुहम्मद। ॾींहुं राति बुतन बात हुजे वात ॿियनि जे अल्लाह ऐं अल्लाह जा अज़कार मुहम्मद।
सांझी सुबह सदाही सलवात बर मोहम्मद, सद बार बारकल्लाह बरकात बर मोहम्मद। हर पार हुल हुलन में सद बार बुल बुलन में, गुलजार बुल फुलन में, सलवात बर मोहम्मद। वरी भी एक दफ़ा सलाह शरीफ के भेरो। असीं जेके भी हिते वेठा आहियूं, असांजे मथां टे दौर गुज़रिया आहिनि। हिकु बचपन, जवानी, ऐं पीरी। आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं अचण वारा इंसान, उन इंसानियत जे मथां बि टे दौर गुज़रिया आहिनि। इंसान जो बचपन, इंसान जी जवानी ऐं इंसान जी पीरी। आदम अलैहिस्सलाम जो ज़मानो इंसान जो बचपन हो। इब्राहिम, इस्माइल, इसहाक, याकूब, दाऊद, मूसा, इहो इंसान जी जवानी हुई। असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आयो त इहा इंसान जी पीरी हुई। आदम अलैहिस्सलाम जो ज़मानो इंसान जो बचपन हो। जॾहिं ॿार स्कूल में दाख़िला वठंदो आहे त मास्तर पहिरीं हुनखे शयुनि जा नाला यादि कराईंदो आहे। अवल शयुनि जा नाला, अलिफ अख, बे बदक, बे बुक, टे ठूंठ, शयुनि जा नाला भेरा ॾियारींदो आहे। या ॿियो सबक़ु हूंदो, पग ही पग आहे, घोड़ो ही घोड़ो आहे, खच्चर, गॾ, इन्हनि शयुनि जा नाला अवल में यादि कराईंदो आहे। छो त ॿार जॾहिं स्कूल में दाख़िला वठंदो आहे, दस्तूर आहे त शयुनि जा नाला यादि कंदो, तॾहिं हुनखे अखर सम्झ में ईंदा। आदम अलैहिस्सलाम जो जॾहिं ज़मानो शुरू थियो त आदम अलैहिस्सलाम जो ज़मानो इंसान जो बचपन हो। इन करे आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में जेका अल्लाह साईं शरीयत ॾिनी, उहा शरीयत बि प्राइमरी वारी हुई। थोरो तवजो कजो, उहा शरीयत बि प्राइमरी वारी। आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में शरीयत न को पांवरूं 20 रकातूं तरावीह जूं हुयूं, न को 19 रकातूं सोमाणी निमाज़ जूं हुयूं। आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में ज़मानो चूंकि बचपन जो, इन करे शरीयत ई प्राइमरी वारी। वअल्लम आदम अल अस्मा कुल्लहा, आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं शयुनि जा नाला यादि कराया। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं पंहिंजा नाला यादि कराया। अल्लाह मलिकुन कुद्दूसुन सलामुन मुअमिनुन मुहैमिनुन अज़ीज़ुन जब्बारुन, अल्लाह जे नालनि खे भेरा। उन ज़माने में जेका शरीयत हुई, उहे अल्लाह जे नालनि खे यादि करियो, अल्लाह जा नालनि खे भेरा ॾियो। ॿियो, अल्लाह साईं दुनिया जे शयुनि जा ऐं धंधनि जा अल्लाह साईं नाला आदम खे सेखारिया। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं सेखारिया त घर कीअं ठाहिबो आहे, हर कीअं हलाइबो आहे, मानी कीअं ठाहिबी आहे, वण कीअं कटबा आहिनि। 1000 धंधा आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह सेखारिया। पोइ वरी आदम अलैहिस्सलाम जे औलाद में इहे सभु धंधा विराइजी विया। पोइ असीं चवंदा आहियूं, अबा हीउ वाढनि जो पाड़ो आहे। तव्हां वाढनि खे छा चवंदा आहियो? हा, हीउ वाढनि जो पाड़ो, हीउ लोहारनि जो पाड़ो, हीउ कुंभारनि जो ॻोठ। इहे धंधा सभु आदम खे रब सेखारिया। पोइ आस्ते आस्ते आदम जे औलाद में इहे धंधा तक़सीम थी हलिया। असुल में इहे सभु कम रब आदम खे सेखारिया। जो त बचपन हो, इन करे शरीयत ई अल्लाह साईं बचपन वारी ॾिनी। वॾियूं निमाज़ूं, वॾा रोज़ा ऐं वॾी इबादतूं कोन हुयूं, छो त ज़मानो बचपन जो हो। ॿियो ज़मानो इंसान जे जवानी जो। विच वारा नबी जेके आया, इहा इंसान जी जवानी हुई। ऐं जवानी में दस्तूर आहे त उस्ताद शागिर्दनि खे चवंदो आहे, छोरा हाणे सुधर, मुंहं में ॾाढी पई अचनि, अञा नथो सुधरी, मोचड़ा खाईंदे। पोइ जॾहिं इन्हनि नबियुनि जो ज़मानो आयो त पोइ अल्लाह साईं उन्हनि खे ईअं चयो, हाणे न सुधरंदा त मोचड़ा खाईंदा। पोइ हज़रत नूह जी उम्मत जे मथां अल्लाह साईं बारिश मोकिली, टोटल उम्मत खे ॿेड़ो ॿोड़े छॾी। आस्ते आस्ते ॿियनि क़ौम जे मथां अज़ाब आया, कंहिंजे मथां पथर वसिया,
कंहिं कंहिं क़ौम जी वण जी चकी वांगे यकी पाड़ो पाड़ कढी सॼे ॻोठ खे आसमान तां खणी ऊंधे मोबर करे हेठि पट ते उछलाई ज़रो ज़रो थिया नालो निशान मिटिजिया कंहिंजूं शक्लूं मिटिजियूं हाणे त मुंहं में ॾाढ़ी पे अचना अञा बि नथा सुधरो पोइ अलाह से उनखे इहे अज़ाब ॾिना सख़्त अज़ाब जॾहिं जवानी जो ज़मानो आयो जवानी जे ज़माने में इबादतूं बि ॾुखियूं रखियईं तौबाऊं बि ॾुखियूं रखियईं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम गाबे जी पूॼा कई अलाह साईं चयो त इन जी तौबा तेसि ताईं क़बूल कान्हे का जेसि ताईं इनखे क़तल नथा करियो जिन गाबे जी पूॼा कई उन जो खून ख़राबो थियो आहे तंहिंखां पोइ उहा उन जी तौबा क़बूल थी आहे क़तल थिया आहिनि तॾहिं उन जी तौबा क़बूल थी आहे अंदाज़ो करे ॾिसो जवानी में हुआ अञा बि न सुधरिया त पोइ अलाह से उनखे मारियो क़तल करायो तॾहिं उन जी तौबा क़बूल थई सच ॿुधायो को मेलो को मलाकड़ो को खदड़ो को ठरो का बुराई का बुछड़ाई आहे जेका असां छॾी हुजे को बि असांजी शकल नथी मेटिजे उहे जवानी में हुआ जवानी में चवण न वरितऊं अलाह से उनजे मथां सख़्त अज़ाब मोकिलिया उम्मतनि जे मथां अज़ाब सख़्त उन्हनि जी निमाज़ मस्जिद खां सवाइ जाइज़ कोन्हे उन्हनि जो जेकॾहिं कपिड़ो फली थिए त कपिड़ो तेसि ताईं पाक कोन थींदो जेसि ताईं उन कपिड़े खे उतां खां न कटियो कपिड़ो कटियो तॾहिं पाक थींदो जिस्म फली थिए त खरोड़ियो खरोड़े खरोड़े सनी खल लायोसि जॾहिं रत सिमे तॾहिं पाणी वयो तॾहिं जिस्म पाक थींदो निमाज़ मस्जिद खां सवाइ जाइज़ कोन्हे वज़ू करणो अथई पट सॾ करे किताब करे पाणी हथ कर तयम्मुम जी मोकल करण अथई उनजे मथां रोज़ा हिकु ॾींहुं रोज़ो ॿिए ॾींहुं मोकल माना 6 महीना रोज़ा 6 महीना मोकल उहे रोज़ा बि 24 कलाक जा उनजे मथां रखियूं राति जो जेकॾहिं को गुनाह करे त सुबुह जो गुनाह दरवाज़े जे मथां लिखियो पियो हूंदो त राति फिलाणे रहिस ठरो पीतो आहे राति फिलाणे वॾेरे ही जॾो कमु कयो आहे राति फिलाणे चौधरी कोल्ही जे ॻोठ जे पासे में पियो राति जो गुनाह करे सुबुह जो गुनाह दरवाज़े मथां लिखियो पियो एॾी उनजे मथां सख़्ती छो त जवानी हुई जवानी में न सुधरिया पोइ उनजे मथां अलाह से अज़ाब मोकिलिया टियों ज़मानो असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा टियों ज़मानो असांजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं असांजे नबी जो ज़मानो आयो त असीं सभु जा सभु पीरी में पहुतासीं इन करे अॻियां उम्मती जवानी में हुआ उन जा कद बि डिघा हुआ क़ुर फरमायो का अन्नम आजाद नखलिन खाविया उन्हनि जे मथां जॾहिं ख़ुदा जो अज़ाब आयो त उन्हनि जा लाश पिया ईअं सम्झो त जहिड़ा करे यूफो जा टावर पिया जा वॾा कदावर मुड़ुस 100 फुट 80 फुट उन्हनि माण्हुनि जा कद असीं पहुतासीं पीरी में माण्हुनि जो कद घटिजी वेंदो आहे झको थी वेंदो आहे गोको थी वेंदो आहे मौली अहमद मला चयो न चाल चारे सां चलियो त बि 40 खां पोइ चुको वई बहारी बाग मां बुलबुल भगा गुलगुल सुको लब लड़ी पिया नक नमियो कमान जहिड़ो कद गुको पछाड़ियो पहुतासीं कद गुको थी वञे 6 फुटनि खे पहुतो अॻे कद 100 फुट 60 फुट हाणे पीरी में पहुतासीं कद असांजो वञे 6 फुटनि खे पहुतो अॻे उनजी उमिरि हुई 1000 साल 1200 साल 1800 साल उनजी उमिरि हुई असां पहुतासीं पछाड़ियो पीरी में असांजी उमिरि घटिजी वञे 60 साल खे पहुती ज़ाहिर ॻाल्हि आहे त पोइ जी बाक़ी घणा ॾींहं उमिरि बचंदी ऐं जेकॾहिं चवां ही छोकिरो अञा बि 55 साल कढंदो त ॻाल्हि ठहे थी अञा नंढो ॾेठो आहे जो 60 साल बि कढी सघे थो पर जेकॾहिं तव्हांजे मजमे में को अची ॾाढ़ी वारो वेठो हुजे ऐं चवां त ही अञा बि 90 साल कढंदो सो धूड़ मां कढंदो 60 साल अॻे खाई चुको आहे हाणे 2 साल में इहो प्यालो पीअंदो आयो बीठो आहे छो त उमिरि खाई वेलो आदम अॻिन उम्मतनि खे अलाह सी उमिरि ॾिनी 1000 साल 1200 साल 1800 साल असीं पहुतासीं पछाड़ियो पीरी में असांजी उमिरि घटिजी वञी 60 साल खे पहुती तवजो आहे तवजो असांजी उमिरि घटिजी घणे ते वञी पहुती 60 साल ते पहुती इन करे जॾहिं पोढ़ा थियासीं त पोढ़नि तां अलाह से कम माफ़ करे छॾिया कम तव्हां पोढ़नि ते कोई कोन्हे अबरो सबरो छिल छोॾो करियो त बि तव्हांजो मक़ाम ऐं दर्जो मथे अॻिन उम्मतनि ते हेॾा ॾिसो अॻिन उम्मतनि में जेकॾहिं कंहिंजो कपिड़ो फली थिए उते ई कटियोसि असां पोढ़ा थी वियासीं असां खां कपिड़ा कटींदासीं त केरु मुस्लमान थींदो असांखे हुकुम थियो त कपिड़े खे धोई छॾियो तव्हांजो कपिड़ो पाक आहे अॻे जिस्म खे खरोड़े सनी खल लाइ तंहिंखां पोइ पाणी वायो तॾहिं जिस्म पाक थींदो असांखे चओ ख़ाली पाणी वाए छॾियो तव्हांजो जिस्म पाक थी वियो अॻिन उम्मतनि में
जेकॾहिं को राति जो गुनाह करे तो सुबुह जो गुनाह दरवाज़े मथां लिखियो पियो आहे चिटनि लफ़्ज़नि में राति खिलाणे हमरा ही जॾो कमु कयो आहे असां पोतासीं पछाड़ी जो पीरी में असां सां कहिड़ा हिसाब किताब हिते त ढक हुन जहान में बि ढक तव्हांखे कहिड़ी ख़बर ऐं जेको अछी दाढ़ी वारो वेठो तव्हांजे अॻियां आवाज़ करियां तव्हांखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो ॾींहुं कींदो गुज़रे मुंहिंजी राति कींदी गुज़रे रब मुंहिंजे मथां कख ढके छॾिया अॻा कख ॾेई छॾी हिते बि ढक हुन जहान में बि ढक अल्लाह करे हिते बि सतर करे होॾां बि सतर करे आमीन चो हदीस में त क़यामत ॾींहुं अल्लाह से हिकिड़े हिन उम्मत जे हिकिड़े माण्हू खे सॾु कंदो सॾु करे उनखे पंहिंजे रहमत जे चादर में वेड़ींदो अंदरि अल्लाह हूंदो पानो हूंदो ॿियो कोई कोन हूंदो अंदरि रब पुछंदो उनखां तारे बि ज़ंब कज़ा फलाणी जॻह ते जेको फलाणो गुनाह कई उहो यादि अथई तारे बि ज़ंब कज़ा फलाणी शादी में ठरो पी कांच लाइ जेको तो गंद कयो उहो गुनाह तोखे यादि आहे चवंदो मूंखे यादि आहे फलाणी जॻह ते फलाणनि केलनि ऐं भागनि में जेको फलाणी बुछड़ाई कई वो गुनाह याद है पानो चवंदो रब मूंखे याद है सब गुनाह याद है पर अल्लाह चवंदो फतर तो हालक फी दुनिया पाना मूं तुंहिंजी दुनिया में बि ढक कई अॼु बि तुंहिंजी ढक करियां तो वञ तूं जन्नत में या रियायत असां सां छो त पोड़ा आहियूं पोड़ा सां हिसाब किताब कोन्हे को अॻिन उम्मतनि जे मथां सख़्ती असांजे मथां काई सख़्ती कान्हे ऐं दुनिया जो कानून आहे कम नंढा कंदा ॻाल्हि वॾे जी हलंदी ये दुनिया जो कानून है कम नंढा कंदा ॻाल्हि कंहिंजी हलंदी कंहिंजी ॿुधायो वॾे जी तव्हां वटि का शादी को मरणो को परणो का ख़ुशी का गमी थींदी तो ॻोठ जो जेको वॾो हूंदो न उनखे विहारे छॾींदा कुर्सी ते साईं जेको वॾो माण्हू अचे वॾी गाॾी थोलनि टायरनि वारी गाॾी राडो पराडो कातनि जा कपिड़ा हेठा पेटा अमा रईस को ए पासे मोकिलो रईस को ए पासे मोकिलो गरीब मिस्किन टोपी तबलीगी नमाज़ी तस्बी ताड़ी वारो मदरसे तालिब चिंग ची भरे अचे लथा अवा साईं वारनि खे हदा भत में मोकिलियो पछाड़ीअ जॾहिं काज ख़तम थियो त असीं छा चवंदासीं सी शाबस हुजे ॻोठ जे वॾे खे जंहिं ॿी वॾेरे सॼे काज खे मुंहुं ॾिनो आउं तव्हां खां पुछां थो जंहिं वॾेरे सॼे काज खे मुंहुं ॾिनो छा हिन पाणी जा वार ॾिना देगू खणायूं हथ धोआरिया छा कई कम कया नंढनि महिनत उन्हनि पर ॻाल्हि कंहिंजी पई हले वॾे जी ॻाल्हायो था ॻाल्हि कंहिंजी पई हले वॾे जी कम नंढा कंदा ॻाल्हि वॾे जी हलंदी ऐं तव्हां वटि तकिर करे वेंदुसि न पोइ वरी हिते जा माण्हू तबसरा कंदा कहिड़ा अहिड़ा कल्ह जेको हिते आहे न खानपुर मार में जेको मौलवी गुल आयो तकिर करणु ओ सिजाल वारो जेको साईं कासमी आहे न उनजो शागिर्द आहे तकरीर मुंह कई ॻाल्हि कंहिंजी पई हले कासमी जी हिते को कारी तिलावत सुठी कंदो फौरन चवंदासीं ही कारी जेको हिते जलसे में तकरीर कई न इहो कारी साहब ओ कारी शिकारपुर और कारी मोहम्मद अली मदनी आहे न ही उनजो शागिर्द आहे तिलावत खानपुर जो करे ॻाल्हि शिकारपुर वारी हले न त हिते जो शागिर्द तालिब पढ़े ॻाल्हि करे थी हाजी इमदादुल्ला जो शागिर्द आहे दुनिया जो दस्तूर है तो कम नंढा कंदा ॻाल्हि वॾे जी हलंदी आहे इन करे 1.25 लख उम्मतनि में कम उन्हनि कया इबादतूं उन्हनि कयूं तौबाऊं उन्हनि कयूं असां पहुतासीं पछाड़ियो पीरी में पर 1.25 लख उम्मतनि में ॻाल्हि असांजी पई हले तव्हां थकल आहियो मूंखे ख़बर आहे गर्मी घणी आहे तव्हांजे पर आऊं आहियां हितां सॾ पंधु था हितां नमाज़ वेझो वेझो मुंहिंजो ॻोठ आहे तव्हां भाई तो इंडिया खां पंधु पहुता आहे हाँ आऊं तव्हांजे पारां तो सुभाणे अल्लाह चवां तव्हां गर्मी में घणा आहियो 1.25 लख उम्मतनि में ॻाल्हि कंहिंजी पई हले हिन उम्मत जी मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो नबी पियो चवे ऐं अल्लाह नबूवत वापसि वठ आख़िरी नबी जो उम्मती बना ॻाल्हि असांजी पई हले अल्लाह से सूरत यासीन जी तिलावत कई जॾहिं यासीन जी तिलावत कई तॾहिं मलाइकनि जो ऐं रब ये केर माण्हू हूंदा जेके सीना सूरत यासीन खे यादि कंदा भागनि वारियूं अखियूं हूंदियूं नसीबनि वारा ज़बान हूंदियूं जेके सूरत यासीन खे पढ़ंदियूं आउं तव्हां खां पुछां थो यासीन कंहिंखे मिली असांखे मिली 1.25 लख उम्मतनि में ॻाल्हि असांजी पई हले हिन उम्मत जो वॾो मक़ाम आहे वॾो दर्जो आहे अॻिन उम्मतनि में पानी थोरो आहे किताब पढ़सर करे वज़ू कर असीं पहुतासीं पीरी में कोड़ असां कोई हिसाब किताब कोन्हे असां सां अल्लाह जी रिआयत कई जेकॾहिं पाणी कोन अथव अहिड़ा ॾिसो पाणी कोन अथव ॿ धकाड़ो मिटी ते
भितर ते पत्थर ते गाड़ी बीठी आहे, गाड़ी जे पुठियां ते धूड़ लगी पई आहे। ॿ हथ आणी, हिकिड़ो हथ मुंहं जे मथां फिराए छॾियो, हिकिड़ो हथ ॿाहनि जे मथां फिराए छॾियो। तव्हांजो वज़ू बि थी वियो, तव्हांजो तड़ बि लही वियो। हिते भी नमाज पढ़ी सघो था, इमामत भी कराए सघो था, मके मदीने पढ़े सघो था। छो त तव्हां पोड़ आहियो, तव्हां सां काई हिसाब किताब कोन्हे, सभु तव्हां सां रिआयतुनि। अॻिन उम्मतनि में जेकॾहिं निमाज़ पढ़णी आहे त मस्जिद खां सवाइ निमाज़ जाइज़ कोन्हे। असीं पोड़ा मुड़ुस, असांजे लाइ मसइलो आहे, असीं पाणी जे वारे ते बीठा आहियूं, पाणी जो बाक़ी अधु कलाकु बचियो आहे। हाणे इहो माण्हू जेकॾहिं मस्जिद में अचे थो, ज़ाहिर ॻाल्हि आहे त पाणी लुड़ी वेंदो। असांखे जिते अज़ान अचे टेम थिए उते ई कपिड़ो विछाए बनने जे मथां बीह रहो, कुल रूह ज़मीन तव्हां लाइ मस्जिद आहे। तव्हां सां रिआयत, छो त पोड़ आहियूं, पोड़ सां हिसाब किताब थींदो ई कोन्हे। अॻिन उम्मतनि में हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी उम्मत हिकु ॾींहुं रोज़ो, ॿिए ॾींहुं मोकल, ऐं उहे 24 कलाक जा रोज़ा। ही सभिनि जे हथनि में पनखा आहिनि। तव्हां खां पुछां 24 कलाक जो रोज़ो हुजे, रोज़ा रखो आहे? तव्हांजी ॻाल्हि कोन थो करे, असीं जेके मस्जिद में पघार था वठो, असांजी बि नियत में रोलो थी आहे। केरु थो मए जा रोज़ा, उहे बि 24 कलाक जा रोज़ा। अॻिन उम्मतनि ते 24 कलाक जा रोज़ा, उहो बि हिकु ॾींहुं रोज़ो, ॿिए ॾींहुं मोकल, माना 6 महीना रोज़ा, 6 महीना मोकल। हींअर रुगो 15-16 कलाक जा रोज़ा अथनि न। मौलवियुनि खां पुछा करे, जेका माण्हू फोन ते असांखे मसाला पुछनि था, रोज़ ॿिए ॾींहुं साईं हिकिड़ो मसालो तो ॿुधाइजो। अबा कहिड़ो? जैसे मुंहिंजी तबियत सही कोन थी रहे, ब्लड प्रेशर घटि वधि रहे थो, गुर में टुबियूं पियो हणे, ब्लड प्रेशर घटि वधि रहे थो, शुगर डॉक्टर चवनि पिया शक ॾियनि पिया शुगर जो, पेशाब करते जहिड़ो पाणी पियो अचे, वञ काकूस में त धप जूं ॾेरियूं। ॿुधायो का असांजे लाइ रिआयत का गुंजाइश? असांजो बि कमु तव्हां में फाथल आहे, पघार तव्हां ॾियो, ख़िदमतूं तव्हां करियो, बाग लाइन त अंब पहुचायो, कड़कू लाइन सारियूं लाइन त ख़िदमतूं करियो, जलसा करायो त असांजी वॾी ख़िदमत करियो। हाणे असांजो कमु तव्हां में फाथल आहे, हाणे तव्हांखे रोकड़ो जवाब कोन ॾींदासीं। न बाबा न, वञी इहे रोज़ा रखो 16 कलाकनि वारा। पोइ बाबा हाज़ुर असीं किताब में ॾिसूं था, पोइ किताब खणी चिश्मो लाहे नक जी चोटी ते रखी किताब ॾिठोसीं। पोइ किताब ॾिसी चएसीं अबा हदीस कमज़ोर, रावी ज़ईफ़, रईस तेॾे कान जाइज़। अगर कम तव्हां में फाथल आहे, केॾां वेंदासीं असीं? हदीस कमज़ोर, रावी ज़ईफ़, रईस तेॾे कान हिलाले वञी रोज़े खे हणे छॾ। 16 कलाकनि जो रोज़ो त 1.5 सिपारो मौलवियुनि खां पुछी मसालो पिया पुछूं। हाणे असांजे लाइ गुंजाइश कीअं आहे? हुननि उम्मत लाइ 6 महीना रोज़ा। हाणे अल्लाह जी मर्ज़ी आहे त हिन उम्मत खे, सुभान अल्लाह चवंदा, अल्लाह जी मर्ज़ी आहे त हिन उम्मत खे 1.25 लाख नबीअ जी उम्मत खां बि पहिरीं जन्नत में छॾिजे। सुभान अल्लाह। ज़ाहिर ॻाल्हि आहे त 1.25 लाख नबीअ जी उम्मत खां पहिरीं जन्नत में हुनजे लाइ अमल खपनि। अमल जा 12 हाल पूरा सूरा आहिनि। अॻिन उम्मतनि खे 1000 साल मिली उमिरि, असांखे मिली 60 साल। 60 साल में 30 सुम्ही गुज़ारिया, बाक़ी बचा 30 साल। 30 साल में पहिरियां 25 साल जवानी, दीवानी, मस्तानी, मेला, मलाकड़ा, खतरा, ठरा, हर गुनाह जा लीडर हुआसीं, चङा मुड़ुस हुआसीं। बाक़ी बचा 3-4 साल उहो बि तबलीग वारनि जे हर चढ़ियासीं, उन्हनि घुटे सुटे मस्जिद में आंदो, मुंहिंजी ढगे खे ओतिरी बि आहे, मैं को ओतिरी बि आहे, अॻियाड़ी पुञाड़ी ॿधी ज़ोरी उनखे बोतल चाढ़े छॾी पिया आहे। ईअं तबलीग वारनि घुटे सुटे असांखे पहिरियों कलमो तैयब यादि करायो, ॿियो कलमो यादि करायो, इन्ना तना कुल हौला असांखे यादि कराए छॾियो। सॼी ज़िंदगी इन्ना तना कुल हौला त असां गुज़ारो कयो। पछाड़ी जो दाढ़ी रखीसीं मुठ खां 4 इंच नंढी, मुठ खां 4 इंच नंढी, पोइ केतिरी थींदी तव्हां पाण हिसाब कजो। हाणे जेके मुठ खां 4 इंच नंढी दाढ़ी रखिया, इहो बि नूह जी उम्मत खां पहिरीं जन्नत में वेंदो। उन्हनि खे मिलिया 1000 साल। हाणे ही जेको 3-4 साल वारो सभिनी नबी जी उम्मतनि खां पहिरीं जन्नत में वेंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे त अमल खपे, अमल आहिनि कोन, अमल बचाइण बाक़ी 2 साल। हाणे इहो 3 साल वारो 1.25 लाख नबियनि जी उम्मत खां पहिरीं जन्नत में की वञे। वो अल्लाह से हिन उम्मत खे ॾिना पैकेज। हाणे त मोबाइल जो ज़मानो आहे, पैकेज सम्झंदो आहे न या कोन था सम्झो? पैकेज कीअं थींदो आहे? अॻे सम्झ में कोन ईंदो, माण्हू जरा नवां ख़बर कोन्हे त पैकेज ख़बर कीअं थींदो आहे। हाणे त अल्लाह जी भलाई सां नंढे वॾे हथ में मोबाइल आहे, सभु पैकेज सम्झूं था। अल्लाह से हिन उम्मत खे ॾिना पैकेज। पैकेज ॾिनई तव्हां त ही उम्मत 1.25 लाख नबीअ जी उम्मत खां बि पहिरीं जन्नत में वञे। आऊं तो चवां सुभान अल्लाह। पहिरीं असांखे
पैकेज के पैकेज ने केड़ो पैकेज 3 रोजा रमजान जा रखो 6 रोजा शवाल जा रखो घणा थींदा 45 तवा का तो पूछा मौलवी का कोई तो तकलीफ दिया 36 अचे तो हिसाब 36 3 रोजा रमजान जा 6 रोजा शवाल जा वो चमतायो रसी अल्लाह नुक्ते नवाज आए छा अल्लाह नुक्ते नवाज आए 36 रोजा रखिया सी अग्या रो एकड़ो नुक्तो अल्लाह से दिनो हाने ये थिया 360 साल या डी घणा थिया 360 असा रोजा रखे से 36 अल्लाह से नुक्तो दे उनके 360 रोजेदार करे चजी ओ हिन रमजान जे चंड ते असी खुदा वट रोजा ताई सुभान अल्लाह पैकेज 360 हाने जिन 6 महीना रोजा रखना हुआ असांखे पहुंचना जा उहे त असांखे असां रखिया सॼो साल रोजा हुननि रखिया 60 रोजा पोइ वरी ॿियो बि ॿुध 30 रमज़ान जा पोइ 30 थियण त बि सवा 32 जो 29 थियण त बि सवा 32 जो मिलंदो सवाब घटि बि घुरिबो न असांजा हिकिड़ा वॾा दरवेश मुस्लमान थींदा हूं त कोन ॻाल्हाइनि पर के मौलवी जे पासे में वेंदा के ॾाढी वारे पासे में बि पहुचंदा दुआ करियो त 30 रमज़ान जा रोज़ा पूरा थियनि बाबा तू पान रखे तो 30 भले रोजा रखे असा मौलवी के खुदा जे वास्ते गिची में लॻो असीं त 25 जे चक्कर में पान रखण का अंगूठा मौलवी के गिची में बदला दुआ करियो 30 थियनि 34 ते 29 में सवाब घणे जो मिलंदो 30 जो हर वो 30 खुदा का घुरण ज़रूरी है थोड़े मां कम थिए पियो हाणे पैकेज वरी कदर जी रात असा के मिली ॿियो पैकेज सुभाला झपचंदा हलो वरी कदर जी घड़ियूं असा के मिलियूं हलवा एक ही रात में 83 वरे इबादत जो सवाब सुभान अल्लाह पैकेज सोमानी नमाज जमा सा पढ़ो फजर जी नमाज में जमा सा पढ़जो रात जा 2 पलांद काबू झलजो सोमानी जमा सा फजर जमा सा रात जा 2 पलांद काबू झलजो रात जे पेट में तू गुनाह न कर जडो कम न कर टीवी न ॾिस ऐं सवड़ जे अंदरां टच न हलाइजे वधी कोन मना तां सम्झो तूं ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाए मिसकाल सम्झी आयो न उहो सवड़ जे अंदरां ऐं काबू जे अंदर टच न हलाए सॼी रात सुतो पियो जे फजर जे टाइम नमाज जमा सां पढ़ंदा अल्लाह से मलाइका ने चवंदो मलाइको पूरी रात मुंहिंजे बाने जी इबादत में लिखो सुभान अल्लाह पैकेज पूरी रात इबादत जो सॼी ज़िंदगी नमाज़ूं पढ़ियूं थी रोज़ा ज़कातूं ख़ैर ख़ैरातूं पछाड़ियो पीरी थी वेली अचूं कम छॾे वियूं हथ पैर कम नथा कनि अॻे रोज़ाना जमा सां पढ़ंदा हुआसीं हाणे जमात खे नथा पहुचूं अॻे रोज़ाना तिलावत कंदा हाणे तिलावत नथी पहुचे अॻे रोज़ाना तहजुद करे वेही कोन हाणे तहजुद खे नथा पहुचूं घर वेठा आहियूं करे अल्लाह जी ज़ात मलाइकनि खे चवंदा मलाइको मुंहिंजे बाने खे तहजुद जो सवाब पूरो ॾिजो मुझे बानन के ओ तिलावत जो सवाब दिजो जमात जो सवाब दिजो या अल्लाह कम कुछ को तो करे सजो दी माट कयो घर वाले में मथो वेठो खाए चा इनके बि एडो वडो सवाब दियो तेरे रब जी ज़ात जवाब दी मलाइको मुख्य हुकूमत बपोड़े मास्टर के अध पगार भरे दी जाए अल्लाह जी ज़ात मिस्किन कोने मुझे बाने के पूरे जो पूरो सवाब दी सुभान अल्लाह बोली आमन मला चयन कि खान खादिम सब खुदा जो रिज़्क खाई दे दिठम ओठ गबरू सब गण जे का लगाई दे दिठम पीर पैगंबर पड़िया सब पांद पाई दे दिठम सब मलक मुरसल वली मोहताज मालिक वट दिठम पाण एक चरखो चलाए प्या चलन चटपट दिठम मटन मालिक जो दिठम ढोला डटम झटपट दिठम पेश पालन हार परवर सौ सजी है सौ सबे सब जा सब अल्लाह जे दर्जा पेनार गदागर फकीर खुदा जे दरता पिनन अल्लाह जे खजाने में काई खोट काने का अल्लाह जी मर्जी आए ते हिनन के सब खां पहिरी जन्नत में छजे तवज्जो आए इन करे असुल त कबूल असा जा अमल पर असा जो नकल है फोटो का भी वो खुदा वट कबूल है असा जो नकल वो कबूल कापी भी कबूल अब स्कूलन में कापी कंदा थी त मास्टर असा के कापी केस में बदला समझो पिया हां सब एडा ॾिसो ले छा है ॾिसी वठो रिसर्च था करे पाण ॻाल्हि मुंहिंजी उते छुटी तवज्जो अल्लाह जी असांजो असुल त कबूल पर असांजी कापी बि ख़ुदा वटि कबूल स्कूलनि में कापी कंदासीं त कापी केस में ॿधबासीं ऐं तव्हां खां पुछां त हेॾा ॾिसो ॾिसो पिया ही ॾाढ़ी छा आहे
जो सोने रसूल जे सुन्नत जी कापी, नबी जे सुन्नत जी कापी, अल्लाह वटि तव्हांजी कापी हले थी। हदीस में पाण फरमायो इबकू फइल्लम तबकू फतबाकू, पाण फरमाए रोंदा वञो फइल्लम तबकू फतबाकू, जेकॾहिं रोअण नथो अचे त पोइ रोअण जो नक़ल कर, रोअण जी कापी कर, चिब कढ, फिरड़ो मोह करे रोअण जो मुहांडो कर। अल्लाह मलाइकनि खे चवंदो मुंहिंजे बाने खे रोअण जो दर्जो ॾेई छॾियो। पर जेकॾहिं तुंहिंजे अखियुनि मां लुड़क वई आया, जेकॾहिं तुंहिंजे अखियुनि मां लुड़क वई आया, वो लुड़कनि जो रेट ॾिस। हदीस में त जिब्राइल मुंहिंजे साईं वटि प्यालो खणी आयो। पाण फरमाए जिब्राइल प्याले में छा आहे? जिसे तव्हांजी उम्मत राति जो आधी जो उथी जेके अखियुनि मां लुड़क वया, ताजुद पढ़ी, माफ़ी वठी, ताजुद पढ़ी, रब जे दर ते घीसी करे माफ़ी वरितूं, उहे लुड़क गॾु करां हिन प्याले में खणी आया। पाण फरमाए जिब्राइल हिन प्याले में केतिरो असर आहे? जिसे हिन हिकु प्याले में एॾो असर आहे, जेकॾहिं हीउ हिकु प्यालो जहन्नम जे मथां रहिया त पूरी जहन्नम विसामे वञे। तुंहिंजे लुड़कनि जो रेट, पर जेकॾहिं लुड़क नथो अचे त रोअण जी शकल कर, अल्लाह तोखे रोअण जो दर्जो ॾेई छॾींदो। छो त असांजो असुल त क़बूल, पर असांजी कापी बि ख़ुदा वटि क़बूल। आउं दोस्तनि खे चवंदो आहियां, बा मिसाल ॾींदो आहियां, मुंहिंजी गाॾी ते जमीयत जो झंडो लॻल आहे, सॼे पाकिस्तान में पियो हले, इस्लामाबाद में घणो करे हलंदी, हा सॼे पाकिस्तान में पियो हले, किथे बि हथ कोन था ॾियनि। जिते तव्हां रोके न झंडे ते नज़र पवे थी, दादा हथ कढो, ही राशिद जो माण्हू अथव, कोन्हे तव्हांजो हाल सुभाणे जो भई कारनि मां हवा निकिरी, हा चवंदा हथ कढो, राशिद जो माण्हू अथव, हथ कढो, मौला फज़ल रहमान जो माण्हू अथव, हा जॾहिं झंडे ते नज़र पवे थी हथ कढो त फिलाणे जो माण्हू आहे। कलमे वारा मुस्लमान अॼु न सुभाणे कब्र में सभिनि खे पहुचणो आहे। कोई अहिड़ो कोन्हे जेको कब्र खां ॿाहिरि रहे, कब्र में सभिनि खे वञणो आहे, मौत सभिनि ते अचिणो आहे। हिन मौत मारिया मीर लख, जिन वटि हुआ जागीर लख, हिन मौत मारिया मीर लख, जिन वटि हुआ जागीर लख, विछड़ी वया पोइ वीर लख, आलम सॼो आख़िर फना, हिन मौत मारिया मल घणा, नाथई कटनि था लख ॼणा, क्या मंझ मिटी मोती कणा, आलम सॼो आख़िर फना, कैसर किथे, किसरा किथे, इकबाल इस्कंदर किथे, तिन जा लखे लश्कर किथे, आलम सॼो आख़िर फना, खाक आही खाक पींदे खाक तई खाकी वजूद, पाक नाही पाक थी सिक पाक का पाकी वजूद, हाल पानी माल पानी आए पानी सब जहान, अजल अफीदो अची तहकीक ताकी वजूद, सुन में साकिन थिया जो सुर्ख पानी ले सिकन, थे दिना शरबत जिनी के सोन जे साकी वजूद, बादशाह तोड़े गदा थींदा चले ही जग जुदा, नी अशर डाढो अञा बींदा डकी ताकी वजूद, खुदा बाकी बंदो खाकी, वॾी इंसान ओता की, बंदो खाकी हुजे बाकी त वॾ जन की वरसा, मौत समेंदे अचणो आहे, कोई कोन रहंदो। अगे जिक ओताकू न आवाज उत, जिते नाज कन घर न अज नाज उत, पियो झिरकियन में जरो बाज उत, दुनिया दर गुजर दमन दम साज उत, छजो खाक खाई मिड़न जो मथो, अञा खाक जो पेट भरजे नथो, पुराणन पढ़न जो पतो ना है पार, वियो ओड़ को ओड़ कन में अपार, वडा नक जिगा कंद करमट कपार, किया अज अचन उनमा आर पार, छजो खाक खाई मिड़न जो मथो, अञा खाक जो पेट भरजे नथो। अज न अगूणी न भेणे न भाग्या, अज न अगूणी न भेणे न भाग्या, अब ये लाड़ी लफ्ज़ है ना, तवज्जो करो, लाड़ जा लफ्ज़ है। अज न अगूणी न भेणे न भाग्या, ओ अज भाग्या उन्हनि भेण ते कोने, भाग्या रवाना थी विया वॾे सफ़र ते। अज न अगूणी न भेणे न भाग्या, दूर विलायत कई वाग्या, बनी बनी जा वारिस जाग्या, मालिक जा थिया माल त साग्या, दर ते धारिन भोरी भाग, दुनिया दर गुज़र जो मार्ग, सुन तू हाने नसीहत नेक, एक दी वींदे हलियो हेक, सोड़ी कबर कान्हे वेक, कंदे कोन सलाम अलैक, पर में भोगी दे बेराग, दुनिया दर गुज़र जो मार्ग। अज न सुभाणे असांखे ज़रूर कबर जी में पहुचणो आहे। कलमे वारा आउं दोस्तनि खे चवंदो आहियां, गाॾी ते जमीयत जो झंडो लॻल आहे, जिते किथे चवंदा हथ कढो, राशि जो माण्हू आहे। कलमे वारा जॾहिं असीं कबर में पहुचंदासीं, जॾहिं दाढ़ी ते नज़र मलाइकनि जी पवंदी, चवंदा हथ कढो, मदीने वारे साईं जो माण्हू अथव। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर।
भील खां पुछ ही लिबास छो पातो है, धोती छो बधी है। भील चवंदो मुझे रामचंद्र अहिड़ो। तो सिख खां पुछ तो वॾा वार छो चवंदा आहिनि, कड़पान कड़ाए कुंडा छो ॿधाइनि। सिख चवंदो मुंहिंजो गुरु नानक अहिड़ो। मुस्लमान तूं बि पंहिंजे मथे सोणे नबी जी सुन्नत सजा, तूं बि पंहिंजे मथे ते पग सजा। तोखां को पुछे तो ही छा कयो, तूं चओ त मुंहिंजो मदीने वारो साईं अहिड़ो। हिंदू के पंहिंजे आका जो हया अचे, सिख के पंहिंजे गुरु नानक जो हया अचे। मुसलमानो दीनी जलसा ॿुधो था, छो असांखे नबी जे सुन्नत जो हया नथो अचे। अचो नबी जे सुन्नत जो हया, जंहिंजो कसम ख़ुदा जो काइनात जो ज़रो ज़रो मुंहिंजे नबी जे सुन्नत जो हया करे, क़दर करे। बेक़दरा असीं आहियूं, सभु जा सभु नबी जे सुन्नत जो हया कनि। मुसलमान त पंहिंजी जॻह ते, पर जानवर बि मुंहिंजे नबी जे सुन्नत जो हया कनि, नबी जो हया कनि। हदीस में ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त लिखी ॾिनो सफ़ीना बिन उयैना खे। पाण फरमाए सफ़ीना ख़त खणी फिलाणे जंग ते वञ। जॾहिं सफ़ीना ख़त खणी रवानो थियो, तॾहिं हज़रत सफ़ीना फरमायो मूंखे हिकिड़े झंगल मां मटियल हिकिड़े शींहं मुंहिंजे मथां हमले जी कोशिशि कई। मूं वटि न को तलवार हो न को लश्कर हो, ख़ाली हथ हुआ। मूं सिर्फ़ु नबी जो ख़त लिखियलु जेको खीसे में पियो उहो ख़त कढी शींहं खे आॾो कयुमि। शींहं खे चयुमि ख़बरदार मथां मुंहिंजो नालो वरितो अथई, ऐं मदीने वारे साईं जे दर जो ग़ुलाम आहियां, नबी जो पैगाम खणी वञा पियो, मुंहिंजे लाइ रस्तो ख़ाली कर। चई शींहं खे जॾहिं नबी जो ख़त ॾेखारियुमि तॾहिं शींहं कंध हेठि कयो, नज़रूं झुकाए छॾियो, पुछ मां ठका कढी, रड़ियूं कई, मुंहिंजे लाइ रस्तो ख़ाली कई, ऐं पार थी वियुसि झंगल मां, वापसी माल वरियुसि। वरी बि उन झंगल मां मटियुसि, वरी बि शींहं मुंहिंजे मथां हमले जी कोशिशि कई। शींहं खे चयुमि नबी जे दर जो ग़ुलाम आहियां, मथां मुंहिंजो नालो वरितो अथई। वरी बि शींहं कंध हेठि कयो, रड़ियूं कई, मुंहिंजे लाइ रस्तो ख़ाली कई। मदीने पहुतुसि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं हाल अहवाल ॿुधायुमि, तॾहिं पाण फरमाए सफ़ीना तोसां शींहं ॻाल्हायो पई, तो शींहं जी ॿोली सम्झी, चएसि मूं कोन सम्झी। पाण फरमाए सफ़ीना जॾहिं बीहे पई तॾहिं तोखे शींहं चयो पियो मदीने खां अचे पियो, ॿुधाए त अबू बकर मदीने वारे साईं अबू बकर उमर ओस्मान ऐं अली जा कहिड़ा हाल हुआ। पाण फरमाए सफ़ीना जॾहिं तूं वापसि पिया आहीं तॾहिं तोखे शींहं चयो पियो वञे पियो अल्लाह जे रसूल खे, अबू बकर खे, उमर खे, ओस्मान खे, अली खे, ऐं उते नबी जे दर ते ग़रीब मिस्कीन बिलाल रहे तो उनखे मुंहिंजा सलाम ॾेई छॾिजे। मुसलमानो झंग जो जानवर बि सुञाणे, झंग जो जानवर बि सुञाणे। असां अखियूं पूरे छॾियूं आहिनि। अल्लाह मूंखे तव्हांखे उहा अखि नसीब करे जेका उन ज़माने जे शींहं खे नसीब हुई। अल्लाह मूंखे तव्हांखे उहा अखि नसीब करे जेका मदीने जी मस्जिद में खजी जे थुड़ के रब अखि नसीब कई। खजी जे थुड़ के मुंहिंजो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे ख़ुतबो ॾींदा हुआ, केॾी केॾी महिल उनजे मथां बाहि रखी ख़ुतबो ॾींदा हुआ। पाण जॾहिं मिंबर ठारायूं तॾहिं हदीस में ईंदो आहे अल्लाह जो रसूल मिंबर ते बि जॾहिं ख़ुतबो ॾिनो तॾहिं सुकल थुड़ मुंहिंजे नबी जी जुदाई में ढीकू करे रोअण लॻो। अल्लाह जो रसूल मिंबर तां उथिया, सुकल थुड़ के भाकरी पातो कोने हाल सुभान अल्लाह। सुकल थुड़ के भाकर पाए पाण फरमाए खजी जे थुड़ के फरमायूं, पाण फरमाए तुंहिंजी दिलि चवे ऐं दुआ घुरां अल्लाह तोखे सरसब्ज करे क़यामत जी दुनिया तुंहिंजो मेवो खाए। चवे त ऐं दुआ घुरां जन्नत में अल्लाह तोखे मूंसां गॾु रखे। सुकल थुड़ चयो, दिलि चवे थी सोणा साईं तव्हां सां गॾु जन्नत में हुजां। मुंहिंजे साईं दुआ घुरी, सुकल थुड़ दफ़न थियो। पाण फरमाए मूं रसूल सां गॾु जन्नत में गॾु हूंदो। सुकल थुड़ के बि हया त पोइ छा इरादो आहे नबी जे सुन्नत जो हया कबो? छा इरादो आहे पंहिंजे मोते सोणे नबी जी सुन्नत खे सजाइबो? छा इरादो आहे नबी जो नक़ल कबो? मुसलमानो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जॾहिं फिरौन तवजो आहे जॾहिं फिरौन ॿुॾो सॼो लश्कर ॿुॾो, हिकिड़ो हमरा बची वियो जेको मूसा अलैहिस्सलाम जे मथां मज़ाक कंदो, पटको ॿधी लठ कड़ी बाती ॿोली में तकरीर कंदो। फिरौन खे खिलाए, फिरौन टहकड़ी खिले, काकड़ो फाड़े खिले, जो त मूसा जे मथां मज़ाक पियो थिए। अल्लाह साईं जॾहिं ॿोड़नि ते आयो त सॼे लश्कर खे ॿोड़ी वरी उनखे बचाए छॾी। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो अंदरि सड़ी विया, इलाह में इन्हनि भागी निड़ी ते नो पेरी निया इनखे तो छॾियो ॿिया बचाई। अरे अल्लाह से केड़ो जवाब ॾिनो? सुभान अल्लाह के भेरो जो तव्हांखे अल्लाह से जवाब ॾिनो ची मूसा उनखे कीअं ॿोड़िया? ही त तुंहिंजो नकल तुंहिंजी कापी हो, कौन समझो अथव? मूसा कीअं ॿोड़ियासि? ही त तुंहिंजो नकल हो। मूसा जी तूं मूंखे वणे थो, ही तुंहिंजो नकल बि वणे थो, तुंहिंजी कापी वणे थी। मुसलमानो तव्हां खां पुछां थो जेको मूसा जो नकल पियो करे
यो मुसलमान हो या काफिर? गॾिजी ॿुधायो। काफिर जेको नकल पियो करे इहो अक़ीदत में करे पियो या मज़ाक ऐं ठठोली में? मज़ाक में ठठोली में जॾहिं काफिर हिकिड़ो नकल करे उहे बि मज़ाक में, अल्लाह उनखे दुनिया जे अज़ाब खां बचायो या कोन बचायो? अब दुनिया जे अज़ाब खां बचो। वो मुसलमानो अचो असीं पंहिंजे महबूब नबी जो नकल करियूं। कसम खुदा जो हिन जहान में बि बचंदासीं, होॾां बि बची वेंदासीं। जेकॾहिं हिकिड़ो काफिर नकल करे थो, ठठोली में नकल करे थो, रब उनखे बचाए थो। असीं पंहिंजे महबूब नबी अल्लाह खे वणंदड़ तव्हां खां पुछां थो, अब जेको माण्हू वणंदो आहे उनजी हर अदा वणंदी आहे, हुनजो उथण, हुनजो वेहण। पुराणे ज़माने में हेॾा ॾिसो, मुंहिंजे दोस्त मूंखे रुमाल ॾिनो, हीअ त साईं तैयब जो रुमाल आहे, पर मिसाल थो ॾियां, पुराणे ज़माने में हिकिड़े मुंहिंजे यार मूंखे रुमाल ॾिनो, अञा ताईं मूं वटि काबू पियो आहे, मूं वटि दिलि वारे हमरा जो आहे। उन ज़माने में को मूंखे रुमाल ॾिनई, मूं वेड़े ठाहे अहिड़ो त जानी करे रखियो आहे, अञा ताईं महफ़ूज़। उन ज़माने में मुंहिंजे महबूब मूंखे मोबाइल वठी ॾिनई, ओ मुग़लनि जे ज़माने जी, अञा ताईं मूं वटि काबू पई आहे, छो त दिलि वारे माण्हू जी मोबाइल वणे, उहो रुमाल वणे, टोपी वणे, जुती वणे। अल्लाह खे काइनात में वध खां वधि पंहिंजो महबूब वणे, इन करे महबूब जी हर अदा रब महफ़ूज़ करे छॾी। मुंहिंजो उथण, मुंहिंजो वेहण, मुंहिंजो अंदाज़ सभु महफ़ूज़ करे छॾी। ॿियो त महफ़ूज़, पर मुंहिंजो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जानवर ते सवारी कई अल्लाह उनखे महफ़ूज़ कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो मुसलमानो जेका चादर वेड़ींदा हुआ, उन चादर जी वेकर घणी, डेग घणी, अल्लाह उनखे महफ़ूज़ कयो। मुंहिंजे साईं जी चादर जी वेकर 6 हथ हुई, हथ हितां खां वठी टूट ताईं 6 हथ मुंहिंजे साईं जी चादर जी वेकर हुई, 3 हथ चादर जी 6 हथ डेग हुई, 3 हथ चादर जी वेकर हुई। मुंहिंजो साईं जेका गोॾ बदना उनजी डेग 4 हथ 1 गिराट चादर जी डेग हुई, 2 हथ 1 गिराट चादर जी वेकर हुई। जेको साईं पग बदना उनजी डेग 7 हथ हुई। मुंहिंजो साईं जे जानवर ते सवारी कई अल्लाह सवारी जा नाला महफ़ूज़ कया। मुंहिंजे नबी जी गदह जो नालो जंहिं ते सवारी कई याफूर अफीर, मुंहिंजे साईं जे घोड़े जो खच्चर जो नालो दुलदुल फिज़ा शाबा, मुंहिंजे साईं जे उठण जो नालो जबा कसवा अज़बा, मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घोड़े जो नालो असकब अल मुर्तजिद अल लहीब अल लिज़ाद अल ज़र्ब अल वर्द सबा। मुंहिंजे साईं जा घोड़ा, मुंहिंजे साईं जेके तलवारूं खणी जिहाद कयो अल्लाह तलवारनि जा नाला महफ़ूज़ कया। मुंहिंजे नबी जूं तलवारूं अल मासूर अल अज़ब ज़ुल्फ़कार अल समसाम अल कलई अल बतार अल हतब अल रसूल अल कज़ीब, मुंहिंजे साईं जूं तलवारूं। ॿियो त ठहियो, पर जेके मुंहिंजे साईं जूं बकरियूं हुयूं अल्लाह बकरी जा नाला महफ़ूज़ कया। मुंहिंजे नबी जूं बकरियूं ज़मज़म वर्सा, ज़मज़म वर्सा अतलाल अतराफ गैफा अमरा ज़किया, मुंहिंजे नबी जूं बकरियूं जंहिंजे घरवारी जा नाला मुंहिंजो साईं खां वठी आदम अलैहिस्सलाम ताईं 80 वास्तर सां पूरो ख़ानदान अल्लाह उनजो महफ़ूज़ करे छॾियो, जंहिंजी हर अदा महफ़ूज़। छो त रब खे वधि खां वधि महबूब वधि खां वधि वणे, उहो हर अदा महफ़ूज़। मुसलमानो अचो, ॿियनि दरनि ते धिका न खाओ, अचो नबी जे सुन्नत जे दामन खे चंबो। कसम खुदा जो दुनिया जे अज़ाब खां बि बचंदा त आख़िरत में बि बची वेंदा। वो नकल कबो, कापी कबी। आख़िरी ॻाल्हि, मुंहिंजे नबी जो पैगाम ॾियां ऐं दवा जा ढुक थोरा खारा अथव। चओ त प्यारिया, चओ त तव्हांखे माफ़ करियां। तव्हांजा हथ टे जहिड़ा खया न आहिनि, हथ तव्हांजा कोन पिया ॿुधनि। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। नबी जो पैगाम अबा कबूल है। नबी जो पैगाम मुझे साईं फरमायो, मुझे साईं फरमायो। आउं पंहिंजे तरफ़ खां नथो चवां, मुंहिंजो उस्ताद मूंखे ॿुधायो आहे हज़रत साईं कासिमी रहमतुल्लाह अलैह, उनखे मौला यूसुफ बिन नूरी ॿुधायो, उनखे अनवर शाह कश्मीरी ॿुधायो, उनखे हज़रत शेखुल हिंद ॿुधायो, उनखे मौला कासिम नानोकी ॿुधायो, उनखे शेखुल हिंद ॿुधायो, उनखे शाह इस्माइल ॿुधायो, उनखे शाह अब्दुल अज़ीज़ ॿुधायो, उनखे शाह वलीउल्लाह ॿुधायो, उनखे शेख अबू ताहिर मदनी ॿुधायो, उनखे अल्लामा मोहम्मद बिन अहमद ॿुधायो, उनखे शेख रबी बिन सबी, शेख हुसामुद्दीन, इमाम अबू शाह तिरमिज़ी, अब्दुल्लाह बिन मुबारक, इमाम आज़म अबू रहमतुल्लाह अलैह, उनके हज़रत हम्माद, उनके हज़रत अनस बिन मालिक के अब्दुल्लाह बिन मसूद के मोहम्मद रसूलुल्लाह।
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी का पैगाम अथव कबूल सुलेमानी कबूली ना हुजे सुलेमानी कबूली दिल वारी मुझे साईं फरमाए जरे मुझी उम्मत गुनाह के गुनाह न समझंदी जरे मुझी उम्मत गुनाह ते दादागिर थींदी ॾाढ मुर्सी कंदी गुनाह के गुनाह न समझंदी तरे अल्लाह मुझी उम्मत में बीमारियों वधाए छॾींदो समझो पिया ॻाल्हि फरमे मुझी उम्मत में अल्लाह से बीमारियों वधाईंदो जरे मुझी उम्मत गुनाह के गुनाह न समझंदी सच ॿुधायो असीं गुनाह के गुनाह समझूं था न नाराज़ न थीजो जो मानू दाढ़ी लाए तो तव्हांजी कंहिंजी बेअदबी गुस्ताखी नथो करियां तव्हांखे दुआ करण या रब तव्हांखे रोज़े रसूल ॾेखारे आमीन चओ अल्लाह तव्हांखे मदीने जो दीदार नसीब फरमाए तव्हां खां पुछां थो बाबा दाढ़ी लाइण वॾे खां वॾो गुनाह आहे सच ॿुधायो असीं इनखे गुनाह सम्झूं था न परवाही कोन्हे नबी जी सुन्नत खे लाए गटर में पिया उछलियूं परवाही कोन्हे हल ॿियो औरत जका बेपर्दा है वो उनके बेपर्दगी के गुनाह समझे थी न परवाही कोने को तो औरत बेपर्दा का गुनाह जो कमाए नाजायजी को था समझो को गुनाह जो कमाए गलत कमाए मुझे नबी फरमाए जने मेराज में रात मुझे साईं जन्नत में दिया जहन्नम के ॾिठो यानी पाण फरमाए तो औरतन के ॾिठो उन औरतन के कुतन में कड़ा कुंडाणी जहन्नम में टंगे छजू मु पुछा के जिब्राइल केर आहिनि जिसे उहे औरतूं जेके तव्हांजी उम्मत उहे औरतूं जेके पंहिंजे सिर ते पोथी न रखंदियूं ये क़यामत ताईं कुतन भार टंगियल हूंदियूं मुझे नबी फरमाए मु जहन्नम में हिकिड़ो औरतूं ॾिठियूं जिनके ज़बान में कड़ा कुंडाणी जहन्नम में टंगे छॾियूं पुछा कई केर आहिनि जिसी उहे तव्हांजी उम्मतूं उहे औरतूं जेके सुबुह शाम पंहिंजनि मुड़ुसनि खे ज़बान सां ज़हर सां ॾंगींदियूं 5 मिंट में सुकून जो साह खणणु कोन्हो ये क़यामत ताईं ज़बान पर टंगियल हूंदियूं मुझे नबी फरमाए मु जहन्नम में हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिनके छाती में कड़ा ऐं कुंडाणी जहन्नम में टंगे छॾियूं पुछा कई केर आहिनि जिसे तव्हांजी उम्मतूं उहे औरतूं जेके मुड़ुसनि खे छॾे ॿीहर सां मोबाइल ते फोन ते राब्ता कयूं ॿीहर सां संगत रखियूं मुझे नबी फरमाए मु जहन्नम में हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिनजा मुंहुं खिंज़ीर जा जिस्म उनजो कुते जहिड़ो जिब्राइल केर आहिनि जिसे तव्हांजी उम्मत उहे औरतूं जेके अक्सर वक़्त पलीत हालत में गुज़ारींदियूं आहिनि पलीत हालत में कीअं गुज़ारनि हेॾा ॾिसो अबा औरतनि खे ॿुधाइजो जेकॾहिं तव्हां में सट साण हुजे जेकॾहिं सट साण न हुजे त पोइ बीबी भली ढकी भली ॿुधाईंदा घरनि में औरतनि खे हीउ मुंहिंजो पैगाम ॿुधाइजो जेका औरत पंहिंजे नौहं ते नाखून पाली छॾे थी वो जका औरत पंहिंजे नौहं ते नौ रंगड़ी नौ पाली छॾे थी उन औरत खे चओ अम्मा न तुंहिंजो वज़ू थींदो न तुंहिंजो तड़ हलंदो रब पनाह में रखे अगर इन हालत में मौत थिए थी हराम मौत मरंदी औरतन के चो तव्हांजो वॾो मक़ाम आहे मुंहिंजे नबी फरमायो सुभान अल्लाह चओ तव्हांखे ॿुधायो मुंहिंजे साईं फरमायो जॾहिं औरत 4 कम कंदी पंजो कम रब कंदो इज़ा सल्लत खमसा 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी कई रोज़नि जी पाबंदी कई पर्दे जी पाबंदी कई मुड़ुस सामान इज़त जी हिफ़ाज़त कई 4 कम इहे कई पर्दे में रही पंजो कम अल्लाह कंदो काइनात में मर्द जेके बि नेकी कंदा जेके बि तव्हां नेकी करियो जलसा ॿुधो जनाज़ा पढ़ो जुमा पढ़ो ईदूं पढ़ो जेके बि नेकी कंदा पर्देदार औरत खे घर वेठे सभु सवाब मिलंदो छा औरत जो मक़ाम आहे औरतनि खे चओ अम्मा मुंहिंजे नबी जो फरमान आहे मुंहिंजे औरत खे चओ कुल्लु मौलूदिन यूलदुल फितरत फअबवाहु यो हवेदानी औ यो नसरानी औ यो मजसानी मुंहिंजे साईं फरमायो जेको बच्चो मां जे पेटा निकिरंदो आहे उहो मां पंहिंजी कापी कंदो आहे मां नेक बच्चो नेक मां जे पेटा जेको बच्चो निकितो उहो पाणी जे गिलास वांगुरु आहे पाणी जे गिलास में लूणु विझंदा मिठो थींदो लूणु विझंदा खारो थींदो खंड विझंदा मिठो थींदो रूह पदा विझंदा उहो रंग थींदो जेको रंग विझ उन रंग खे पाणी जो गिलास क़बूल करे सिबगत अल्लाह वमन आसन मिला सिबगा सभ खां भलो रंग अल्लाह वारो रंग अथई पंहिंजनि बच्चनि में अल्लाह वारो रंग भरियो औरतनि खे चओ अम्मा तूं निमाज़ी थी अम्मा जॾहिं निमाज़ी थींदी त मासूम बच्चो पासे में उबता सुबता हथ ॿधी बीहंदो अम्मा निमाज़ी थींदी त मां जॾहिं सजदो कंदी मासूम बच्चो पुठनि जे मथां चढ़ी वेंदो पुठनि ते पेशाब कंदो मुसलो पलीत कंदो निमाज़ ख़राब कंदो पर मुंहिंजी अम्मा जॾहिं तुंहिंजो बच्चो तुंहिंजी नकिल कंदो इहो ई बच्चो वॾो थी हमादुल्ला हालिज बि थींदो इहो ई बच्चो अब्दुल गफूर कासिमी थींदो ख़ालिद महमूद थींदो अब्दुल करीम बेर वारो ताज मोहम्मद अमरोटी जहिड़ा बच्चा थींदा बच्चा माँ पे जी कापी करान माँ नेक निमाज़ी बच्चा नेक निमाज़ी माँ जे हाथ में सजो ॾींहुं मोबाइल हुजे रिमोट कंट्रोल हथ में हुजे या माँ जा बच्चा नेक निमाज़ी कोन थींदा ये बच्चा वॾा थी वो माँ पे के हितां गले में अची हथ विझंदा
वो चवंदा साईं छोरे निभागे न तावीज़ लिख दे। ये मेरा बाबा तावीज़ ने छोरे कौन सुधरसन यो मां पियो को खुतबे वाली लख हुए बिस्मिल्लाह करे थोड़ी। हाँ छोरनि जी भीख करे हाणे तावीज़ दा छोरा सुधरन। पंहिंजे मां पे जे बच्चा मां पे नेक निमाज़ी बच्चा उनजी कापी कंदा। हाँ औरतन जो वॾो मक़ाम आहे पर औरत पर्दे में रहे। अॻियां हाल तोखे ॿुधायां इन खां बि वॾो गुनाह अबा बेपर्दगी गुनाह है से गुनाह समझो था न। इन खां बि वॾो गुनाह बेनिमाज़ी ठहियो दीनदार त ठहियो चङा काचा दीनदार न्याणियूं लाइक़ वेठा आहिनि न्याणी उतारण खे गुनाह ई कोन था सम्झो। न्याणी विहारण खे गुनाह कोन था सम्झो। अबा ॻाल्हि सची थो करियां हाले कोन्हे तव्हांजे मुल्क में। हाँ दीनदारनि जे वटि न्याणी लाइक़ वेठी आहे उतारण जो फिक्र ई कोन्हे। एॾो ज़ुल्म था करियो मुंहिंजे नबी जी न्याणी अञा मस्त लाइक़ अथई। जिब्राइल ॿुधायो अल्लाह जे रसूल उन ॾींहुं उतारी फरमाई जेकॾहिं आउं हफ़्तो विहारिंदुमि त मुंहिंजी उमत सालनि जा साल विहारे छॾींदी। ऐं मुंहिंजे नबी जो फरमान आहे। तव्हां खां पुछां थो नबी जो फरमान सचो थींदो या न? मूंखे हथ खणी ॿुधायो पोइ मूंखे पक थिए नबी जो फरमान सचो। असांजो ईमान आहे सिज अंधो बेनूर थी सघे थो। सदर मुल्क बदर सदर थी सघे थो। वज़ीर असीर असीर वज़ीर जबल पंहिंजी जॻह छॾे सघे थो पर सोणे नबी जे ज़बान मां निकितल ॻाल्हि न कूड़ी थींदी न ग़लति थींदी। चओ नबी जी ॻाल्हि पाण फरमाए जॾहिं न्याणियूं लाइक़ विहारींदा त पोइ कुंवारियूं ॾिसण लाइ तयारु थी वञे बदनामी ॾिसण लाइ तयारु थी वञे। मुस्लमानो अॼु न्याणी तो लाइक़ विहारी उन ज़माने में जॾहिं मोबाइल तुंहिंजो दुश्मन फेसबुक नेट व्हाट्सअप तुझा दुश्मन पाड़ो तुझो दुश्मन ओड़े पाड़े वाला तोखे तकियो वेठा आहिनि। हाणे जॾहिं तोखे तकियो वेठा आहिनि उन ज़माने में न्याणी लाइक़ तो विहारी त पोइ पाड़े वारनि खे गारियूं न ॾे पाड़े में विहारण जा लाइक़ कोन को तूं पंहिंजी न्याणी उतारे छॾ। ऐं मिसाल ॾींदो आहियां अवा गोश्त डलो हेॾा ॾिसो गोश्त डलो मथे ते रखी मथां ढक न ॾिस तूं कांगन ऐं सिरड़नि खे गारियूं ॾींदे गोश्त मथां झपा था हणनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे गोश्त नंगो हूंदो झपा लॻंदा न्याणी लाइक़ वेंदी त मिसकालूं लॻंदियूं तोखे। हाँ सवेरे खां सुभाणे जो लोलियो ऐं पंहिंजो हथनि में हथ पइजी विया आहिनि। हिन ॻाल्हि ॿुधी कहिड़ो सुभाणे चवंदो अबा इहो गुनाह असां में आहे। हल तोखे अञा बि ॿुधायां आख़िरी गुनाह न्याणी उतां विहारण वॾो गुनाह। इन खां बि वॾो गुनाह पे मरी वियो जो पे जी टोटल मिल्क जो धणी वॾो पुटु। तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो टोटल धणी मिल्क जो धणी केरु थींदो? ऐं नंढनि पुटनि खे ॾिसो था नंढनि पुटनि खे हीअ ऐं न्याणियुनि खे ॾियण जो त रवाज जीअं सां निकिरी वियो। ॻाल्हि सची आहे मञो था न्याणियुनि खे ॾियण जो रवाज। हा वरी चओ त बा न्याणी लाइक़ वेठे और न्याणी खे पंहिंजो हिसो पती ॾे भेण अथई जैसे आउं अधी खे ॾियां थी पर मुंहिंजी भेण मूंखां वठे नथी। इनके चइबो आहे सिंधी में सुते सुरमो पाराइण। सुते सुरमो ॾियां थो पर वठे नथी। असां मौलवियुनि खां माण्हू हैरान कराईंदा साईं कारी मेहंदी जाइज़ आहे। अबा कारी मेहंदी दुनिया में आहे सही। कारी मेहंदी रब दुनिया में पैदा ई कोन कयो। मेहंदी ॻाढ़ी तुंहिंजी खीर अछो थींदो इहो अटल फ़ैसिलो अथव। हाणे मौलवियुनि खे सुते सुरमो सही कारी मेहंदी जाइज़ आहे। कारी मेहंदी आहे कोन को सही भेण खे ॾियां थो पर वठे नथी। हाँ तोखां पुछां थो सच ॿुधाए अबा ईद ते तो भेण खे 500 रुपया ॾिना वरतई या वापसि कई? वरतई। कुर्बानी जो गोश्त अधी खे पहुचाई अधी वरतो या वापसि कयो? वरतो। जॾहिं गोश्त वरतई 500 रुपया वरतई छा उहा 5 एकड़ बनी जा कोन वठंदी? ॿार आयो ॿिए सम्झायो पहिरीं सभिनी निमाज़ी दीनदार सालाना चिल्लो कोन वञे महीने जो सेरोज़ो कोन वञे हर जलसे में अॻियां वेठा आहियूं मौलवी जा वायो ॿुधी अखियुनि मां पाणी पियो वहे पर भेण खे ॾियण जी दिलि ई नथी चवे। मुंहिंजे नबी जो फरमान सख़्तु फरमान आहे। पाण फरमाए क़यामत जे ॾींहुं अल्लाह से ॿिनि बकरियुनि खे पैदा कंदो हिकिड़ी सिंगनि वारी ॿी मोॾी बकरी ॿिन्ही खे पैदा करे पोइ सिंगनि वारी खे चवंदो तूं मोॾी बकरी खे बेगुनाह दुनिया में छो टकर आई हुई? छो टकर बेगुनाह आई?
माठ करे वेंदी वो अल्लाह सिंगन वारी सिंग कसे मोदी के ॾींदो मोदी के चवंदो कि हिन खे टकरूं हणी वठ जेका बेगुनाह तोखे टकरूं हईन उहे पलाद अची वठनि मुस्लमानो बकरी कंहिं बि गुनाह सवाब जी पाबंद कोन्हे बकरी जेकॾहिं नर मादी ते चढ़े उन जे मथां ताड़ो कोन्हे वज़ू कोन्हे नर पंहिंजी भेण जे मथां चढ़ी सघे थो छो त कंहिंजा बि पाबंद कोन्हे उहा बकरी कलमे वारा मुस्लमान ॿुध उहा बकरी जेकॾहिं ॿिए बकरी खे बेगुनाह ज़ुल्म करे त रब उन खां हिसाब किताब वठंदो ऐं तोखां पुछां थो तूं आमद राज जो पाॾो आहीं पाॾा सम्झो था आमद राज जा तव्हांखे ख़बर कान्हे का जीअं असांजे पासे में आमद राज आहे गोलाची खां परियां आमद राज जे पासे खे केर बि नालो कोन वठंदो छा बि थी पवे आमद राज जो केर भले वञे आबादी बीह करे पोइ माण्हू ई कंदा वञे आमद राज जे पासे खे मिनतूं कंदा झोली जलंदा ओ साईं आमद राज जा पाॾा साईं महिरबानी मेरा हे हिकिड़ा बरसींदा ॿार ख़ुदा जे वास्ते मेरे ॿार जी भींग न कर झोलियूं जलींदा पाॾा था झोलियुनि खे मिले क़ुर मेड़ खणींदा ओए क़ुर ते को महिरबानी करे नालो ॿुधायो मेरे ॿार जी भींग न कर हाँ तव्हां ॿुधा पाॾा क़ुर खे मञींदा पोइ ख़ुदा जी कुदरती न तव्हांजे इलाइक़े जा जेके असीं उतरादी करे चवंदा आहियूं तव्हांजे पासे जा उतरादी जेका बाबा ठुल जेके साईं अब्दुल्ला शाह अब्दुल्ला के मेको अब्दुल में लुंड ठाकुर ख़ालिद जेके तयार करे सवा नंगा वाहबी ख़ुदा के मस मञण वारा उन्हनि अची हेॾे बनियूं वरितूं बी पाणनि खे कोई खुरन सुधो खाई जो अहमद राज खे चओ त मोकल ॾेई वञी केस करा सां हा आमद राजे जे पाॾे खे काई झल पल कान्हे तोखां पुछां थो बकरी जेकॾहिं कंहिंसां ज़ुल्म ज़्यादती करे त पलांद थींदो तव्हां आमद राजे जा पाॾा आहियो हिसाब किताब कोन थींदो वो सरे जो हिसाब थींदो ऐं दोस्तनि खे चवंदो आहियां बकरी कंहिंसां ज़ुल्म करे त पलांद थिए असीं जेकॾहिं कंहिंसां ज़ुल्म करियूं छा असां खां हिसाब किताब कोन थींदो ज़रूरु थींदो ऐं चवंदो आहियां जेको रस्ते ते बि फुर करे उहो धाड़ेल आहे उहो लोफर आहे धाड़ेल लोफर अबा उन धाड़ेल जे पोयां निमाज़ पढ़ंदा धाड़ेल आहे जॾहिं धाड़ेल उनजे पोयां निमाज़ कोन पढ़ूं जेको भाउ पंहिंजे भेण जी पनी खाए इहो त उन खां वॾो धाड़ेल हू धाड़ेल उहो जेको धारिया फुरे ही धाड़ेल उहो जेको पंहिंजी भेण जी फुर करे अबा इहे गुनाह असां में आहिनि असीं हिनखे गुनाह कोन था सम्झूं पोइ मुंहिंजे नबी फरमायो जॾहिं मुंहिंजी उम्मत गुनाह खे गुनाह कोन सम्झंदी तॾहिं अलाह खे मुंहिंजी उम्मत में बीमारियूं वधाए छॾींदो अहिड़ा ॾिसो साईं मुफ्ती अब्दुल रहीम साहब अची विया आहिनि अहिड़ा तवजो करे ॻाल्हि खुटायां अबा ॻाल्हि खुटायां या अधु कलाक वाइद करे आहियां हा महिमान अची विया आहिनि वधीक मुनासिब कोन्हे अबा इहे असां में गुनाह आम आहिनि असीं गुनाह खे गुनाह नथा सम्झूं पोइ मुंहिंजे नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं गुनाह खे गुनाह न सम्झंदा तव्हां में अलाह बीमारियूं वधाईंदो अबा शुगर आम थी वई ब्लड प्रेशर कैंसर हेपाटाइटिस बी सी आम थी विया असां गुनाहनि ते दादागिर थियासीं गुनाहनि ते जुरत कईसीं अल्लाह असां में बीमारियूं वधाए छॾियूं पोइ अचो अल्लाह जा दर ते तौबा करियो अल्लाह खां माफ़ी वठो यार यार बि हेक तूं ॿिया ज़बानी यार यार बार बारी ॿिया न खणंदा आज़माइम बार बार दोस्त छा हथ पेर सिर धड़ धूड़ में सभु धार धार कबर कारूं भार भर मुंहिंजो कंबे थो वार वार तूं न सारी केर सारे सीर में ला सार तूं न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो ॾातार तूं